त इरसा चेयरमैन जी मुक़ररी ते सिंध जे ख़दशनि जो वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ नोटिस वरितो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं वॾे वज़ीर मुराद अली शाह में राब्तो थियो आहे। अवां खे नासिन आगाह कंदा हलूं। सूबाई वज़ीर जाम ख़ान शोरो जो चवणु हो त वज़ीर आज़म इरसा चेयरमैन जी मुक़ररी जो नोटिफिकेशन वापसि वठण जो यकीन ॾियारियो आहे। वज़ीर आज़म चयो आहे त इरसा चेयरमैन जी मुक़ररी जो नोटिफिकेशन वापसि वरितो वेंदो। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। इरसा चेयरमैन जी मुक़ररी ते सिंध जे ख़दशनि जो वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ नोटिस वरितो आहे। अवां खे नासिन आगाह कंदा हलूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं वॾे वज़ीर मुराद अली शाह में राब्तो थियो आहे। सूबाई वज़ीर जाम ख़ान शोरो जो चवणु हो त वज़ीर आज़म इरसा चेयरमैन जी मुक़ररी जो नोटिफिकेशन वापसि वठण जो यकीन ॾियारियो आहे। वज़ीर आज़म चयो आहे त इरसा चेयरमैन जी मुक़ररी जो नोटिफिकेशन वापसि वरितो वेंदो। अहम ख़बर अवां खे ॾींदा हलूं। इरसा चेयरमैन जी मुक़ररी ते सिंध जे ख़दशनि जो वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ नोटिस वरितो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं वॾे वज़ीर मुराद अली शाह में राब्तो थियो आहे। सूबाई वज़ीर जाम ख़ान शोरो जो चवणु हो त वज़ीर आज़म इरसा चेयरमैन जी मुक़ररी जो नोटिफिकेशन वापसि वठण जो यकीन ॾियारियो आहे। वज़ीर आज़म चयो आहे त इरसा चेयरमैन जी मुक़ररी जो नोटिफिकेशन वापसि वरितो वेंदो। इरसा चेयरमैन जी मुक़ररी ते सिंध जे ख़दशनि जो वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ नोटिस वरितो आहे। इन हवाले सां तफ़सील सां राब्तो कयो आहे कराची में सिंध टीवी न्यूज़ जे चीफ रिपोर्टर फयाज़ कुरैशी सां। जी फयाज़, अपडेट कजो इन अहम ख़बर जे हवाले सां। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ नोटिस वरितो आहे। बिल्कुल फराह चेयरमैन इंतज़ार जी जेका मुक़ररी वारो मामलो हो उनजे ख़दशनि ते वज़ीर आज़म पाकिस्तान शहबाज शरीफ़ नोटिस वरितो आहे। वज़ीर आज़म पाकिस्तान शहबाज शरीफ़ ऐं वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह विच में इन हवाले सां राब्तो थियो आहे। पाणी वारे सूबाई वज़ीर जाम ख़ान शोरो इन हवाले सां तस्दीक कंदे सिंध असेंबली में जेको मीडिया जे सवालनि जा जवाबनामे ॻाल्हि ॿोल कई आहे। हुनखे चवणो हो त चेयरमैन इरसा जी जेको मुक़ररी नोटिफिकेशन वापसि वठण जे मामले जी न सिर्फ़ वज़ीर आज़म यकीन ॾियारियो आहे, ख़ातिरी कराई आहे, बल्कि वज़ीर जो चवणु आहे त ज़फ़र महमूद भुट्टो चेयरमैन इरसा जी मुक़ररी नोटिफिकेशन वापसि वरितो वेंदो। जाम ख़ान शोरो जो इहो चवणु आहे त पंहिंजे मौक़िफ़ में वॾे वज़ीर सीसीआई जे हवाले सां जेको मौक़िफ़ आहे उहो रखियो ऐं संदसि चवणु हो त चेयरमैन जी जेका मुक़ररी आहे उहा रोटेशन जी बुनियाद ते सूबे जे मेंबरनि मां थींदी आहे। वज़ीर आज़म पाकिस्तान वॾे वज़ीर ऐं पाणी वारे सूबाई वज़ीर जे हवाले सां जेको मौक़िफ़ हुयो उन ते न सिर्फ़ इतफ़ाक़ कयो आहे बल्कि इहो केस मञींदे इरसा जी चेयरमैन जी जेका मुक़ररी आहे उहा वापसि वठण जे हवाले सां ख़ातिरी कराई आहे। ठीकु आहे फयाज़ कुरैशी इन हवाले सां अपडेट करण जे लाइ महिरबानी।